नाज़रीन, वुमेन कॉलेज खैरपुर में डिजिटल लाइब्रेरी जो इफ्ताह थियो आहे, छो त उन हवाले सां महिमाननि, उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाइनि? अॼुकल्ह डिजिटल एज आहे ऐं हर ॿार खे ख़बर आहे त फ़ोन कीअं इस्तेमालु करिणो आहे, पर हिते उन खे चैनलाइज़ करे ऐं उन डिजिटल लाइब्रेरी खे ॿारनि खे राग़िब कयो वियो आहे त उन में हो रीडिंग कनि, किताब पढ़नि ऐं उहे किताबनि जा मुख़्तलिफ़, जीअं हितां जी टीचर असांखे ब्रीफ कयो त इलाही मुख़्तलिफ़ हिननि सोर्सिस जेके ई सोर्सिस आहिनि उन्हनि सां लिंक थियल आहिनि। त मां सम्झां थी की ॿारनि खे पंहिंजी तालीम में ऐं एक्स्ट्रा करिकुलर में ऐं रीडिंग में तमामु सुठी मोट मिलंदी थ्रू दिस। त आई वॉन्ट टू कंग्रेचुलेट दी मक़सूदा आहे प्रिंसिपल नारिजू साहब आहिनि रीजनल डायरेक्टर। त आई वॉन्ट एंड ऑल द टीचर्स, दे हैव मेड अ वेरी गुड एफर्ट। पर मां वरी एम्फसाइज़ कंदमि, डिजिटल लाइब्रेरी इज़ नो रिप्लेसमेंट फॉर एक्चुअल लाइब्रेरी। द चिल्ड्रन मस्ट लर्न ऑल्सो the value of opening a book, turning a page, and sitting in a room full of actual books, because that is also the way their imagination is unlocked. It's very important. असां जदीद दौर सां हिन महिल गुज़रूं पिया ऐं उनजी इहा ज़रूरत हुई त असां पंहिंजे कॉलेज जे ॿारनि खे जदीद जेकी असांजी लैब आहे हिकिड़ी उहा सहूलियत मुहैया कयूं। इन सिलसिले में पोइ असांजे डायरेक्टर साहब जन, असांजे सेक्रेटरी साहब जन ऐं मिनिस्टर साहब जन असांजे लाइ तमामु सुठो इहो अहम फ़ैसिलो कयो कि कॉलेजिस जी नीड खे अॻिते करण जे लाइ डिजिटल लाइब्रेरी कॉलेजिस खे ॾिनी वञे। वुमेन कॉलेज में हे सुठो इनिशिएटिव आहे। गवर्नमेंट कॉलेज जेको DG वारनि इहो कयो आहे बहितरीनु आहे। हो मैनुअल लाइब्रेरी आहे। डिजिटल लाइब्रेरी में by sitting on the computer user can access each and every information through digital channel। बहितरीनु आहे। इंशाल्लाह स्टूडेंट्स खे एक्सेस कंदा, फ़ाइदो मिलंदनि। हिते स्कैनिंग जी, प्रिंटिंग जी, गूगल स्कॉलर तां हर शइ इंफॉर्मेशन क्विक मिनट्स में वठी सघो था। Digital library, like we take more and more information about the books and all the information of the presentations of the speeches and more about it have been inaugurated in the Sindh. I would say this is the library that we have vetted a lot for, and this is significant because it is important, because when we study in a global world, we have to use all the accessories, all the digital things that are in help of us. Digital library is very useful as it gives the instant access, 24 hours availability, and it gives you all the benefits that physical library must give, but it is more available and more accessible. कैमरामैन आफ्ताब सां गॾु खादिम जुड़ी जो KTN न्यूज़ खैरपुर में।